ठारो शाहिद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 61 रूहानी इज्तिमा 11वीं शरीफ मदरसा जामे अल जलील ठारो शाह जो 11वां इज्तिमा अंजुमन ग़ुलामी मुस्तफ़ा जी सरपरस्ती हेठ दरगाह आलिया नक्शबंदी मुजद्ददी ठारो शाह सिंध जगादी नशी हज़रत सूफ़ी मोहम्मद अब्दुल करीम नक्शबंदी मुजद्ददी जा ताउन सां वॾी अक़ीदत एहतराम सां मुनक़िद कयो वियो। अल्लाह ताला खे संदसि पुटनि ऐं मदरसा जामे अल जलील जे मुंतज़िमीन खे पंहिंजी रहमतुनि सां नवाज़े। अंजुमन जी मरकज़ी क़यादत हिन बाबरकत इज्तिमा में शिरकत कई, जंहिंमें अज़ीम नक्शबंदी मुजद्ददी जलील जे सजादा नशी ऐं सूफ़ी एसोसिएशन बासफ़ा जे आला सरपरस्ते हज़रत सूफ़ी मोहम्मद अब्दुल करीम नक्शबंदी मुजद्ददी अंजुमन जे सदर शेख अल इस्लाम साहिबज़ादा मोहम्मद सिद्दीक़ जमाल नक्शबंदी मुजद्ददी जा पोटा शेख उल इस्लाम साहिबज़ादा अल्लामा मुफ्ती मोहम्मद फ़ारूक जला नक्शबंदी मुजद्ददी ऐं इज्तिमा जे निगरां वलीदाद आज़ाद जलीली ताबिश जलीली ऐं सईद जलील शामिल हुआ। मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन इज्तिमा में ठारो शाह शहर जे सभिनी मुअज़्ज़िज़ीन ऐं भिरिया रोड नौशे फ़िरोज़ दौलतपुर दौड़ ऐं सकरन जे आलिमनि हाफ़िज़नि मस्जिदुनि जे इमामनि कारोबारी बिरादरी उस्तादनि समाजी कारकुननि डॉक्टरनि वकीलनि सियासी समाजी शख़्सियतुनि सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में सभिनी मुअज़्ज़िज़ीन खे एज़ाज़ी सर्टिफ़िकेट ॾिना विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।